ठुल्ल म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 763 जो हिमायती याफ्ता उम्मीदवार नौजवान तालीम याफ्ता इंजीनियर दाऊद हकीम पयार तरफ़ां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जी हिमायत कंदड़नि जे मान में शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। कार्नर गरजानी में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि जंहिंमें मुजाहिद उनर नज़ीर अहमद नूनारी, अमानुल्लाह लाशारी, एहसान अली भट्टी, खुदाबख्श लाशारी ऐं मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि हिमायत जो ऐलान कयो आहे। उन मौक़े ते सरदारज़ादा इंजीनियर दाऊद हकीम पयार कार्नर गरजानी में आयल महिमाननि ऐं हिमायत कंदड़नि जो शुक्रियो अदा कयो ऐं ख़िताब कंदे चयो त मूंखे वोटारनि जी भेट में अवाम चूंडियो आहे। इंशाअल्लाह जीत मुंहिंजो मुक़दर आहे। खटण बाद अवाम जी ख़िदमत कंदुसि। हुन वधीक चयो त आउं ग़रीबी मां उथियो आहियां ऐं ग़रीबनि जी हालत खे सम्झां थो। अॻियां जेके चेहरा हुया अवाम उन्हनि खे रद्द करे छॾियो आहे। इंशाअल्लाह आउं खटे अचण बाद अवाम जी ख़िदमत कंदुसि ऐं हीउ प्रोग्राम बि अवाम लाइ मुनक़िद कयो वियो आहे। आख़िर में नौजवान इंजीनियर दाऊद हकीम पयार आयल महिमाननि शहरनि समेत साफ़िन जो बि शुक्रियो अदा कयो। इहो ई चवंदुसि त बाबा ठुल्ह जी आवाम शऊर थी रखे। ठुल्ह जे हर हिकु शख़्स खे ख़बर आहे मुंहिंजो जेको लीडर हूंदो या मुंहिंजो जेको उम्मीदवार हूंदो जंहिंखे आवाम अॻिते आणींदी त उहो केरु हूंदो। उहो पहिरियों जो ज़मानो हूंदो हुयो सर, जंहिंमें माण्हू अची ॾटा ॾेई पंहिंजो कमु कढी वक़्तु टपाए वेंदा। पर अॼु जी आवाम खे ख़बर आहे असांजे वार्ड जी घणी बजट आहे ऐं उहा बजट किथे इस्तेमालु करे सघिजे थी ऐं असांजे वार्ड खे हिकु गुल बनाए सघिजे थो।